अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं, मकाला, तकरीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं 2020 ईस्वी, वधायल ऐं संवारियल। फिरदोसी ऐं शाहनामे जो सिंध ते असरु। मुतरजिम अब्दुल रसूल कादरी। जनाब सैयद हसामुद्दीन राशिदी मरहूम जो ही मकालो इस्लामाबाद मां निकिरंदड़ फ़ारसी रिसाले दानिश नंबर 11 सरव 1366 हे शीन में छपियो आहे। असल में ही मकालो मशहद शहर में थियल फिरदोसी कॉन्फ्रेंस 14 खां 18 जुलाई 1975 ईस्वीअ में पढ़ियो वियो हो। राकिबुल हरूफ जे कोशिश सां उनजो सिंधी तर्जुमो रिसाले मेहरान नंबर 2 साल 1989 ईस्वीअ में शाया थियो। सिंध सदियुनि खां फ़ारसी ॿोली ऐं अदब जो मर्कज़ पे रही आहे। शहर ऐं सुखन, तसनीफ़ ऐं तालीफ़ जो बि फ़ारसी ज़ुबान में घणो रिवाजु हलंदो रहियो। आम माण्हुनि जे ज़िंदगीअ ते बि फ़ारसीअ जो घणो असरु रहियो आहे। अक्सर करे इल्मी गुफ़्तगू, सवाल जवाब, ख़तो किताबत तोड़े बहस मुबाहिसा बि फ़ारसीअ में थींदा हुआ। ईरान ऐं ॿियनि मुल्कनि वांगुरु सिंध में बि सादी, रूमी, फिरदोसी ऐं हाफ़िज़ जो वॾो रुतबो ऐं असरु रहियो आहे। एतिरे ताईं जो अंग्रेज़नि जे तसलुत खां अधु सदी पोइ बि उन्हनि शाइरनि जो नालो ऐं कलाम महफ़िलुनि ऐं मजलिसुनि में सींगार हो। जेतोणीकि ज़मानो बदिलिजी वियो आहे ऐं माण्हू बि फ़ारसी नथा ॼाणनि, पर अॼु बि सिंध में उन्हनि अदब जे उस्तादनि जो नालो वॾे अदब ऐं एतिराम सां वरितो वञे थो। सादी, मौलवी रूमी निज़ामी, जामी ऐं हाफ़िज़ जो सिंध में केतिरो असरु आहे, उहो हिकु अहिड़ो सुवालु आहे जंहिंमां हर हिक ते जुदा जुदा गुफ़्तगू करे सघिजे थी। बहरहाल अॼु हिन मजलिस में सिंध ते फिरदोसी ऐं संदसि शाहनामे जे असर मुतलिक़ ॻाल्हि ॿोल कबी। सिंध जा माण्हू बहादुर, जंगजू, गैरतमंद ऐं पंहिंजी तारीख़ जा दिलि सां आशिक़ आहिनि। उन्हनि जी तारीख़ ई संदनि जंगी दास्ताननि सां भरपूर आहे ऐं ॾेखारे थी त उन्हनि दुश्मननि जे आॾो वतन जी ख़ाक जो कीअं दिफ़ा कयो। लेकिन संदनि शहर पसंदी ऐं लोक अदब बि तारीख़ी दास्ताननि सां भरियल आहे, जंहिंमें बि तीरनि, तलवारुनि ऐं हथियारनि पवारनि जो ज़िक्र आहे। उन्हनि दास्ताननि ऐं बहादुरनि जे यादगारुनि मां ज़ाहिर आहे त संदनि ज़हनी ऐं फ़िक्री परवरिश बि साॻी रीति थियल आहे। उहा बि फ़ख्र जी सूरत आहे त अहिड़े इल्मी अदबी ज़ौक़ शौक़ सां गॾु हिन मुल्क जा माण्हू पंहिंजी तारीख़ ऐं रिवायतुनि खे अज़ीज़ रखनि था ऐं गॾोगॾु फिरदोसी ऐं संदसि शाहनामे खे पंहिंजे लाइ मशअले राह सम्झनि था ऐं संदसि शाइरी ऐं रिवायतुनि मां फ़ाल बि कढनि था। हाणे खां कुझु वक़्तु अॻु केतिरनि ई अहले सुखनि खे शाहनामे जो को हिसो यादि हूंदो। उन जे रज़माराईअ जूं ॻाल्हियूं कंदा ऐं दादे शुजात ॾींदा हुआ। उन्हनि मां हिकिड़ा जंगी दास्तान सिंधी ॿोलीअ में पढ़ंदा हुआ त ॿिया वरी शाहनामे जा फ़ारसी शेर यादि पढ़ंदा हुआ। अहिड़ीअ रीति पंहिंजी बहादुरी ऐं दिफ़ाई ताक़त खे यादि ऐं ज़िंदह रखंदा हुआ। सुखनदान त सॼो फ़ारसी शाहनामो यादि कंदा हुआ। अदबी तारीख़ में उन्हनि खे शाहनामे जा हाफ़िज़ जे लक़ब सां बि यादि कयो वियो आहे। ठटे शहर में फ़ारसी गो शाइर लाला आसाराम खे सॼो शाहनामो यादि हो। शाहनामे जो बहर ख़ुशि रंग ऐं वणंदड़ आहे, उन करे हीउ वज़न सिंध में तमामु घणो पसंदि हो। ठटे जे हिक ॿिए आलिम अबुल बका वरी सादीअ जी फ़ारसी किताब गुलिस्तान खे मुतक़ारिब मुसम्मिन मक़सूर बहर में आंदो। सन 999 हिजरी धारे अब्दुल रहीम ख़ान खाना सिंध में आयो हो त जीअं उनखे सिंध तुर्खाननि जे कब्ज़े मां आजो करे अकबर जी बादशाहीअ में शामिलु करे। अलामा अबुल फज़ल अकबर बादशाह जो वज़ीर ऐं घाटो दोस्त हो। जंहिं ॾींहंनि में जंग जारी हुई तॾहिं अब्दुल फज़ल जा कुझु ख़त पहुता जिन में ताक़ीद थियल हो त उन वक़्तु शाहनामे जो अभ्यास ज़रूरी हो। उन्हनि मां हिकु ख़त में अबुल फज़ल लिखे थो, तव्हांजे मजलिसुनि में ज़फ़रनामा, शाहनामा ऐं चंगेज़नामा जो ज़िक्र हुजे। जंग वक़्तु इख़लाक़ नासिरी, मकतूबे शेख शरफ़ मुनीरी, खाकानी ऐं हदीका पढ़ण जी ज़रूरत कान्हे, छो त उन्हनि किताबनि में दुनिया जे तर्क करण जी गुफ़्तगू कयल आहे।
ऐं असांजो वास्तो वरी दुनिया जे बज़ में कसरत ज़ाहिर आहे त लड़ाईअ जे ॾींहंनि में ऐं जंग जे वक़्तु शाहनामे खे पढ़णु लाज़िम सम्झायूं थिए। उनजो सबबु उहो ई आहे त शाहनामे जे पढ़ण सां अहसास में जोश ऐं इरादे में पुख़्तगी पैदा थिए थी। शाहनामो बहादुरनि खे बि जुरत ॾियारे ऐं हिमत वधाए थो। हक़ीक़त में सिंध जे इल्मी अदबी ऐं शख़्सी महफ़िलुनि जी रौनक वधाइण ऐं मजलिसुनि मचाइण में शाहनामे जो मुख्य किरदारु आहे। उहे महफ़िलूं ऐं मजलिसूं सोमणीअ निमाज़ खां पोइ अधु राति ताईं मतल हूंदियूं हुयूं, कॾहिं सादी ऐं कॾहिं हाफ़िज़, पर ज़्यादा ऐं घणो करे कचहरियुनि जो मौज़ू शाहनामो ई रहंदो हो। अलबत्ता सुबुह जे वक़्तु रूमीअ जे मसनवीअ खे क़ुर मजीद जे तिलावत खां पोइ वॾी अक़ीदत ऐं मुहबत सां पढ़ंदा हुआ। टालपुर हुक्मराननि जूं महफ़िलूं त घणो करे शाहनामे सां ई आबाद हुयूं। मीर फ़तेह अली ख़ान टालपुर, जंहिं सिंध जी हुकूमत कलोड़नि सां जंग करे वरिती हुई, पंहिंजे जंगी कारनामनि खे शाहनामे जे हुक्मराननि ऐं कारनामनि जे बराबरि थिए सम्झो ऐं पंहिंजे मुल्क में शाहनामे जे पढ़ण खे रिवाज में आंदो। जेसीं फ़तेहनामा लिखिजी तयारु न थियो हो, संदसि मजलिस में शाहनामो ई पढ़ियो वेंदो हो। मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जी फ़तेह ऐं कामयाबियुनि खे जॾहिं मीर अज़ीमुद्दीन ठटवीअ शाहनामे जे बहर में फ़तेहनामा नाले किताबु लिखियो, तॾहिं बि शाहनामे जो पढ़जणु पंहिंजी जाइ ते अहम हो। उन बाद शाहनामो ऐं फ़तेहनामो ई मौज़ूअ सुखन बणिया रहिया। डॉक्टर बर्निस लिखे थो, पाण शाइर खे मुक़ररु कयाईं त संदसि कारनामनि खे फिरदोसीअ वांगुरु शहर में आणे ऐं फ़तेहनामा खे उन जहिड़ो शाहकार जावदां सॼियो। हाणे दरबार में फ़तेहनामो पढ़िजे थो ऐं के दरबारी उन मां वणंदड़ शहरनि खे बरज़ुबान यादि बि कनि था। जंहिं वक़्तु टालपुरनि जो हुक्मरान घराणो 60 सालनि जी हुकूमत खां पोइ 1843 ईस्वीअ में अंग्रेज़नि हथां ज़वाल पज़ीर थियो, तॾहिं शाहनामे पढ़ण जो वेतर रवाज वधी वियो। छो त नाउमीदी ऐं परेशानीअ जी हालत में शाहनामे जा किसा तनाई दौरान दिलजाए ऐं करार ॾींदड़ हुआ। ईरान जे दलेरनि जे कारनामनि मीरनि खे दिलदारी थे ॾिनी त हिकु ॾींहुं हथ मां वियल हुकूमत वरी मोटी मिलंदी। क़ैद में बंदि थियल मीर साहिबान जी अञा हाल हयात हुआ से शाहनामो ई पढ़ंदा हुआ। हीउ सिलसिलो ॻच वक़्तु हलियो। कुझु रिवायतूं सिंध जे तारीख़ में फिरदोसी ऐं शाहनामे जे बारे में कुझु रिवायतूं मिलनि थियूं। उन्हनि जो अहवालु हेठि ॾिजे थो। मीर नसीर ख़ान टालपुर तख़लुस जाफ़री, वफ़ात 1261 हिजरी। फिरदोसीअ जे हिन बैत हर आन कस के शाहनामाए ख़वानी कुंद, अगर ज़ने बूद पहलवानी कुंद। जेकॾहिं औरत शाहनामो पढ़े त बहादुरी करणु लॻे। जे जवाब में चयो आहे, हर आन कस के ख़ुदि पहलवानी कुनद, जे हाजते के शाहनामाए ख़वानी कुनद। बहादुर इंसान खे शाहनामे पढ़ण जी ज़रूरत कान्हे। मीर साहब जी तर्ज़ फ़िकिर ऐं रवानीअ खे हिन मां ई ॾिसणु घुरिजे जो पाण शाहनामे जेॾो ज़ख़्मी किताब मुख़्तियारनामा जे नाले सां 1241 हिजरीअ में तसनीफ़ कयाईं। सैयद साबित अली शाह, वफ़ात 1225 हिजरी, टालपुरी दरबार जो मरसिया गो शाइर हो। ख़लील ठटवीअ जे कौल मूजिबि पाण फिरदोसीअ जे हिन शहर सुपर बूदे पुश्त शे कामयाब चे अब रसिया माइले आफ़ताब। कामयाब बादशाह जे पुठ ते ढाल ईअं आहे जीअं कारो ककर सिज जे साम्हूं ओट हुजे। जे जवाब में उन तर्ज़ जो शहर चयो ऐं गोए खणी वियो। सुपरे बूदे बरे पुश्त ज़ोजे बतूल, चो महरे नबूवत बदोशे रसूल। हज़रत अली अलैहिस्सलाम ज़ौजाए बतूल जे पुठ ते ढाल ईअं हुजे जीअं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हे ते नबूवत जी मोहर। ख़बर नाहे त हमअसर ईरानी अदीबनि हिन बैत खे कहिड़ीअ नज़र सां ॾिठो, पर सिंध में हीअ ख़बर पहुती जा ख़लील जी ज़ुबानी ॿुधो। जॾहिं ही माण्हू ईरान पहुतो त उन्हनि खे हैरत वठी वई। चयऊं त सिंध जो ॼाओ कीअं फिरदोसीअ जे रुतबे खे पहुतो। सच या कूड़, पर हिन इबारत मां ज़ाहिर थिए थो त फिरदोसीअ सां बराबरी जेतोणीकि हिकु बैत में आहे, पर कमाल जी ॻणे सघिजे थी। उन रीति ॿियनि शाइरनि बि हिन मैदान में तब आज़माई कई आहे। ख़लील ठटवीअ, यदे बेज़ामा साहिब शफ़ाई ऐं मीर मोहम्मद मुराद हिंदीअ जी तदबीर जा मिसाल ॾिना आहिनि। आख़िर में पाण बि फिरदोसीअ जी पैरवीअ में ही बैत चयो अथसि, बफ़रे मूदे ता बरे फ़रस ज़ैन कुनत,
दामे अंदर दमे नाये जरीन कुनत फिरदोसी बगुफ्ता के बरे अस्त ज़ैन रा नहद ना ज़ैन बल्कि कश्ती बदरिया नहद ख़लील। टालपुरनि खां अॻु में बि उहो रिवाजु हो ऐं सिंध जी अदबी तारीख़ में फिरदोसीअ जी पैरवी लाॻीतो हलंदड़ हुई। जंहिं वक़्तु मियां नूर मोहम्मद कलोड़ो गुज़ारे वियो ऐं संदसि पुटु मोहम्मद मुरादयाब ख़ान तख़्त ते वेठो, तॾहिं मुंशी चतर भोज वफ़ात 1171 हिजरी मादाए तारीख़ फिरदोसीअ जे हिन मिसरे मां कढियो। तकल्लुब नीस्ते दरे मिसराए फिरदोसी के मर्गे खुर्द बूदे सगेरा उरूसी। इब्राहिम ख़लील मौलिफ़ तकमुला मकालातुल शुअरा जे मुक़दमे में फिरदोसीअ बाबति हिकु लतीफ़ो बयानु करे थो। शाहनामे जे मुक़दमे में नकुल थियल आहे त कंहिं बुज़ुर्ग फिरदोसी तूसीअ खे ख़्वाब में ॾिठो त हू बहिश्त जे बाग़नि में घुमी रहियो आहे। उन बुज़ुर्ग खां पुछियो त हीउ शरफ़ कीअं मिलियो अथई? फिरदोसीअ चयो, अल्लाह ताला जे हमद में बैत चयो हुउमि जो रब पाक जी बारगाह में क़बूल पियो ऐं हीउ फ़ाइदो पियो, ऐं उहो हिन रीति आहे। जहारा बुलंदियो पस्तीए तुए नदानम चे ऐं हर चाहे हस्तीए तुए। जहान जी बुलंदी ऐं हेठाई तूं आहीं, न ॼातुम छा आहीं, सभु कुझु तूं ई आहीं। ॿिए किताब में ॾिठुमि त फिरदोसी ही ॿ हमद जा बैत पढ़िया हुआ। सतायशे कुनम ईज़ पाकिरा के गोयाए वो बीन आहे कुंद खाकरा बमूरी दहद मालिशे नराशेर कुंद पशा बरे पेल जंगी दलेर। शायदि जुदा जुदा ख़्वाब आहिनि जो हिक में हू बैत पढ़ियाई ऐं ॿिए में ही ॿ बैत पढ़ियाई। जेतोणीकि सिंध जे शाइरनि कुझु मसनवियूं शाहनामे जे बहर खां सवाइ ठाहियूं आहिनि, पर हर जाइ ते उन्हनि फिरदोसीअ जो नालो अदब ऐं एहतराम सां वरितो आहे। मिसाल तौरु मीर अज़ीमुद्दीन ठटवी पंहिंजी मसनवी हीर रांझो जुदा गाना बहर में ठाही आहे। चवे थो, गरज़े फिरदोस आयद रूह तोसी बज़्मे दिले दरी जशने उरूसी ख़ते तहने तश दरे महफ़िल शाह नवे सानम ब महरे महरे तमा। सिंध जे लेखकनि पंहिंजनि किताबनि में फिरदोसीअ जे शहरनि खे तज़मीन ऐं मिसाल तौरु बि आंदो आहे, जंहिंमां ज़ाहिर थिए थो त सिंध जे शाइरनि ऐं मुसनिफ़नि जे फ़िक्र ते फिरदोसी कहिड़ो न असरु चिटियो आहे। तंहिंखां पोइ ही सभु मिसाल उन जो दलील आहिनि त लेखकनि ऐं शाइरनि जाइ बजाए पंहिंजी ताईद लाइ शाहनामे मां शाहिद तौरु मिसाल ॾिना आहिनि। मज़हर शाहजहानी सिंध जी सियासी तारीख़ सियासतनामे वांगुरु आहे। उन जे पहिरें जुल्द में मलकदारी ऐं सल्तनत जा आदाब ॾिनल आहिनि। मुसनिफ़ केतिरियुनि जायुनि ते फिरदोसीअ जे शहरनि मां बि इस्तिफ़ादो कयो आहे। फिरदोसीअ जे तर्ज़ जी पैरवी सिंध जे शाइरनि फिरदोसीअ जे नमूने ऐं ततबा ते घणियूं मसनवियूं चयूं आहिनि, जे घणो करे कलोड़नि जे दौर खां अंग्रेज़नि जे अवाइली ज़माने ताईं जूं आहिनि। हिन ई दौर में हिते फ़ारसीअ जो घणो रवाजु हो, जेतोणीकि घणियूं मसनवियूं ज़माने जे ॾाढाइनि खां महफ़ूज़ न रहियूं आहिनि। अलबत् जन ताईं असांजी रसाई थी सघी आहे, उन्हनि जो तज़किरो हेठि कजे थो। नामाए नगज़ 1155 हिजरी अज़बाग अली ख़ाइफ़। हिन मसनवीअ में 6473 बैत आहिनि। मियां नूर मोहम्मद खुदायार ख़ान अब्बासी कलोड़े जे ज़माने में ही मसनवी लिखी वई ऐं उन में नादिर शाह जे सिंध में अचण जा अखियुनि ॾिठा वाक़िया तफ़सील सां ॾिनल आहिनि। हीअ मसनवी तारीख़ी वाक़िअनि सां सिंगारियल आहे। हिन मसनवीअ में नादिर शाह जे बारे में जेके शेर आहिनि उहे मूं मंशूर वसियत में ज़मीमे तौरु शामिल ऐं शाया करे छॾिया आहिनि। मसनवीअ जी इब्तिदा हिन रीति आहे, खुदाया तुए अफ़रींदा जान तू दानिंदा आशिका रो नहान ज़तू शादमानी ज़तू गमे बूद ज़तू बरे फज़ोनी ज़तू कमे बूद। पुॼाणी हिन रीति आहे, ज़मीन राज़ इस्पान ज़गमे दरे सतवा ज़समे सतोरान दज़मे दश्ते वको अनाने सिपा गर्बे ईरान कुनम बलश्करे ज़मीन को वीरान कुनम। अहिड़ी तरह फ़ारसी जो काफ़ी डिघियूं मसनवियूं इन में शामिलु कयूं वयूं आहिनि। जेकॾहिं को तारीख़ जो तालिब इल्मु या को मुहक़िक़ उन्हनि खे वधीक ॼाणणु चाहे ऐं पढ़णु चाहे त हू हिन किताब जो मुतालियो करे सघे थो। हमलाए हुसैनी अज़ मोहसिन ठटवी वफ़ात 1163 हिजरी। हक़ीक़त में हीअ मसनवी हमलाए हैदरीअ जी तकमील या ज़मीमो आहे
ऐं करबला जे साने खे नज़म में आंदो वियो आहे। हिन मसनवीअ जो ॿियो नालो ऐलामे मातम आहे। हिन मसनवीअ जो बहर शाहनामे जे बहर मुतकारिब आहे। इब्तिदा सिपासे खुर्द साने पाकिरा हमा जाने दही पी करे खाकिरा। पैदा कंदड़ परवरदिगार जो शुक्र आहे जंहिं मिटीअ जे बोते खे जान बख़्शी। पुॼाणी काता करदे मुख़्तार सकफ़ी ख़ुरूज क़नून हाले ओरा बख़ुशम उरूज। मुख़्तार सकफ़ी ख़ुरूज कयो, हाणे उन जे हाल खे उरूज बख़्शम। मुख़्तार जे दास्तान जो आगाज़ अञा मस थियो हो त पाण शाइर हिन जहान मां मोकिलाए वियो ऐं हिन अधूरी मसनवीअ खे मीर अली शेर कान्य ठटवीह मुख़्तारनामा जे नाले सां पूरो कयो। हमला हुसैनी में 9000 बैत आहिनि। नादिरनामा शाहनामा नादिरी 1172 हिजरी। हीअ मसनवी फ़िरदौसीअ जे शाहनामे जे तर्ज़ ते चयल आहे ऐं उन जो शाइर मालूम कोन्हे। साॻिए नाले सां हिकु वधीक शाहनामा नादिरी मोहम्मद अली तूसीअ जो बि लिखियलु आहे जेको अंजुमन आसारी मिली ईरान तरफ़ां छपियल आहे। शाइर जो मुख़्तसर अहवाल मकालतुल शुअरा में आयल आहे। हिन मसनवीअ में नादिर जे हमलनि संदसि आगाज़ ऐं पुॼाणी तफ़सील सां मंज़ूम थियल आहे। हिन नुस्ख़े जो पहिरियों सिफ़ो गुम आहे। अलबत्ता ॿिए सिफ़े जो पहिरियों बैत हिन रीति आहे। जहाने ख़ूज़ अज़े जा बे रक़्सो समा जो आने अख़्तर अज़े महरे दरे आरिद शुआ। अॻियनि शाइरनि जो ज़िक्र साकीनामे जे शहर सां शुरू कयल आहे ऐं उन्हनि जी तारीफ़ कयल आहे। फ़िरदौसी मुतलिक़ चवे थो ज़ गुफ़्तारे फ़िरदौसी नामदार दो बैती ब वसफ़े सुख़ने गोशदार के काफ़े सत मारा दरीने अंजुमन हमा चारे मिसरा ब वसफ़े सुखन। इन तरीक़े सां एक फ़ारसी में तमामु डिघी मसनवी आहे। मां सिर्फ़ु सिंधी जा जेके बि हवाला आहिनि उहे सिंधी में पढ़ां थो ऐं जेकॾहिं को दोस्त इन्हनि खे पढ़णु चाहे ऐं इन्हनि जे बारे में मालूमात करणु चाहे त हिन किताब जो मुतालियो करे सघे थो। उन बाद पंहिंजे शाइरीअ जो ज़िक्र कंदे चवे थो त मसनवी शाहनामा फ़िरदौसी जे बहर में चयल आहे। ज़ाया में फ़िरदौसी नामदार के गर्दीद आसान सुखन अस्तवार अज़ीज़ान पेशीन ज़े बस्तान फ़िक्र हमा चीदा गुलहाए मज़मून बकर बताराज रफ़्ताए अस्ते गुल हाए बाग अज़ाने में कुशा खुशके मानद अयाज़। हिन नुस्ख़े में 289 सिफ़ा आहिनि ऐं हर हिकु सिफ़े ते 52 बैत आहिनि। हीअ मसनवी सियालकोट जे नाज़िमुद्दीन जी मसनवी शहनशाह नादिरी जा 1162 हिजरीअ में लिखी वई। उन खां 10 साल पोइ तसनीफ़ ठाही। मुख़्तारनामा 1194 हिजरी मीर अली शेर कान्य। हिन नज़्म में कान्य 7000 बैत तकमिला हमला हुसैनी नाले सां आंदा आहिनि। फ़तेहनामा मीर अज़ीमुद्दीन ठटवी शाइर मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जे दरबार सां लाॻापियल हो। हिन में उन जंग जो दास्तान आहे जंहिंमें मीरनि टालपुरनि कलोड़नि खां हुकूमत खसे पाण हथु कई हुई। उन जंग बाबति ही पहिरियों किताबु आहे। शाहनामा 1249 हिजरी मोहम्मद आलिम। हिन मसनवी में जंग जो अहवाल आहे जा ख़ैरपुर जे वाली मीर अली मुराद ख़ान ऐं शाह शुजा अफ़गानीअ जे विच में थी हुई। हमलेआवर शाह शुजा शिकस्त खाधी हुई। हिन जंग जे बारे में सिंधी ज़ुबान में बि कुझु मसनवियूं छपियल आहिनि। मोहम्मद आलिम उनखे 340 बैतनि में आंदो आहे। संदसि शेर अलबत्ता कचो आहे। ख़ात्मो फ़तेहनामा 1254 हिजरी मीर सोबदार ख़ान। हिन मसनवीअ जो शाइर मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जो फ़र्ज़ंद मीर सोबदार ख़ान आहे। शाइर हीअ मसनवी कलकते में तॾहिं लिखी हुई जॾहिं हू वतन खां परे हो। हीअ मसनवी तारीख़ जो हिकु माख़ुज़ आहे। मीर फ़तेह अली ख़ान जे सोभनि ऐं कलोड़नि सां कयल लड़ायुनि बाबति हिन मसनवी में 16300 बैत आहिनि ऐं जंगनामा जे नाले सां बि मशहूरु आहिनि। सफ़रनामा 1260 हिजरी मीर नसीर ख़ान टालपुर। मीर नसीर ख़ान टालपुर जंहिं पंहिंजो तख़ल्लुस जाफ़री रखियो हो ऐं शाहनामे जे बहर जो दिलदादा हो जेतोणीकि संदसि शहर जो मौज़ू जंग न हो पर उन वज़न में मसनवियूं चवंदो हो। अंग्रेज़ी तसलत बाद जॾहिं कलकते में वतन खां परे हो त परेशानियुनि ऐं सफ़र जे तकलीफ़ुनि सबबि ही मसनवी चयाईं। मसनवी सफ़रनामा 1260 हिजरी मीर नसीर ख़ान टालपुर। ही सफ़राबाद ॿी मसनवी आहे। उनजो मौज़ू ऐं बहर साॻियो आहे।
जुदाई नामा 1260 हिजरी मीर सोबदार ख़ान। ये मसनवी बि मीर सोबदार ख़ान वतन खां परे अज़ीज़नि जे यादि में चई। मसनवी मोमिन 1271 हिजरी मीर अब्बास अली ख़ान मोमिन वफ़ात 1273 हिजरी। ही 82 बैतनि वारी मसनवी मोमिन हिकु वाक़िए जी तारीफ़ में चई आहे। रज़मनामा नादिर शाह क़बिल 1271 हिजरी मीर मोहम्मद अली बहरूर वफ़ात 1278 हिजरी। हिन मसनवीअ में 106 बैत आहिनि। करनाल जी जंग ऐं नादिर शाह तरफ़ां दहली फ़तह करण जो अहवालु जहां कुशाई नादिरी तां वरितल आहे। रज़मनामा शेर 1271 हिजरी मीर मोहम्मद अली बहरूर। ही मसनवी बि बहरूर कलकत्ते में रहण वक़्तु चई। उन में शींहं जे शिकार जो बयानु आहे। शाहनामा सिंध 1310 हिजरी मीर हसन अली टालपुर वफ़ात 1324 हिजरी। ही मीर सोबदार ख़ान जे फ़तहनामे जो सिंधी तर्जुमो आहे ऐं शाहनामे जे बहर में आहे। जेके वाक़िआ फ़तहनामे में न आहिनि उहे बि हिन में अची विया आहिनि। तर्जुमो आज़ाद ऐं मौज़ून आहे। शाहनामा 1318 हिजरी मीर हसन अली ख़ान। हीअ हमला हैदरीअ जो शाहनामे जे बहर में सिंधी तर्जुमो आहे। कादरीनामा 1326 हिजरी पीर अली असगर राशिदी वफ़ात 1354 हिजरी। हिन जो मुसनिफ़ असांजे राशिदी ख़ानदान जो बुज़ुर्ग हो। पाण राशिदी ख़ानदान जी तारीख़ खे शाहनामे जे बहर में नज़म में आंदो अथसि। सिंधी ऐं फ़ारसी शहर चवंदो हो ऐं ख़ुशनवेस बि हो। मसनवीअ में 4000 बैत आहिनि। संदसि हथ अखिरियुनि अणपूरो नुस्ख़ो मूं वटि मौजूदु आहे। तारीख़ हुक्मराना ने लसबेला 1341 हिजरी मोहम्मद सुलेमान। ही लसबेले जे मुख़्तसिर तारीख़ शाहनामे जे नमूने ऐं बहर में आहे। शाहनामा 1347 हिजरी मोहम्मद आकिल। फिरदोसी जे शाहनामे जो सिंधी नसर में तर्जुमो आहे। पीर सुबगतुल्ला शाह राशिदीअ जे हुकुम सां ही तर्जुमो मौलवी मोहम्मद आकिल आकिलीअ कयो त जे माण्हू फ़ारसी नथा ॼाणनि उहे हिन शाहकार जे मतिलब ऐं मक़सद खां महरूम न रहनि। दरअसल आकिली उन खे 8 जुल्दनि में पूरो करण ते घुरियो, लेकिन अञा पहिरियों जुल्द तयारु थियो हो जो पीर साहब ऐं मौलवी आकिल ॿई जहान छॾे विया। किताब जो कलमी नुस्ख़ो सिंधी अदबी बोर्ड में मौजूदु आहे। शाहनामे जा कुझु कलमी नुस्ख़ा। सिंध में शाहनामे जी मक़बूलियत ऐं अज़मत जो अहवालु मथे आयो आहे, जंहिंमां ज़ाहिर आहे त सिंध खे शाहनामे जे कलमी नुस्ख़नि सां मालामाल हुजणु खपे। पर ईअं न आहे जो उन जा कुझु सबब आहिनि। जंहिं ॾींहं खां फ़ारसीअ जो रिवाजु घटियो ऐं नऊं नसुलु मशरिक़ी इल्मनि खां बेगानो रहियो, तॾहिं सवें किताब ऐं ज़ाती इल्मी ख़ज़ाना फ़ारसी न ॼाणण ऐं तवजो न हुजण करे बर्बादु थी विया ऐं उहा इल्मी तबाही शाहनामे सां बि लागू रही। शाहनामे जी ततब बाबति जन तारीख़ी शाहिदुनि जो ज़िक्र कयो अथऊं। उन्हनि मां बि मालूम थिए थो त सिंध में शाहनामे जी मक़बूलियत जे करे ईरानी वापारियुनि खे बि शौक़ु जाॻियो त उहे कलमी नुस्ख़ा सिंध मां ख़रीद करे अमीरनि ऐं बादशाहनि खे सूखड़ी करे ॾियनि ऐं इनाम वठनि। जंहिं वक़्तु हिंद जा तैमूरी बादशाह सिंध ते मढ़िजी विया ऐं पंहिंजा वाली मुक़ररु कयाऊं त उन्हनि वालियुनि मां हर हिकु पंहिंजे दौर में उहा कोशिशि थे कई त वक़्त जे बादशाहनि खे बहितरीनु सूखड़ियुनि जे ज़रिए ख़ुशि रखनि। उन करे जंहिंजी बि नज़र ते का अहिड़ी चीज़ चढ़ी त उहा आगरे ऐं दिल्ली ते मोकिलियाऊं। ज़ाहिर आहे त शाहनामे जा नुस्ख़ा उन चकर जे वर चढ़ी विया। अहिड़नि अमीरनि मां हिक जे बारे में जहांगीर लिखे थो, जमादिल अवल 1013 हिजरी मुस्तफ़ा ख़ान ठटे जे हाकिम शाहनामू ऐं शेख निज़ामीअ जो ख़म्सो तस्वीरुनि सां जेके तस्वीरूं माहिर उस्तादनि ठाहियूं हुयूं ॿियनि तोहफ़नि सां गॾु सूखड़ी करे मोकिलिया ऐं मुंहिंजे नज़र मां गुज़रिया। जंहिं वक़्तु इस्फ़हान खे अफ़गाननि ताराज कयो जो कुझु बि उन्हनि खे हथु लॻो बिना कंहिं डप जे पाण सां खणी विया। घणो पोइ उहे हिते आणे सिंध जे अमीरनि खे विकिरो करे ॾिनऊं। अहिड़नि ज़ख़ीरनि में शाहनामू बि हो। उन्हनि मां हिकु नुस्ख़ो इस्फ़हान खां आयो जो अॼु बि हैदराबाद में टालपुरी कुतुबखाने में मौजूदु आहे। अहिड़े लुटियल माल मां घणो सोन चांदी जवाहरात ऐं नवादरात मियां नूर मोहम्मद खुदायार ख़ान सिंधीअ ख़रीद कया। जंहिं वक़्तु नादिर शाह मियां जे ख़ज़ाने खे ज़ब्त कयो ऐं नवादरात हथु कया त उन्हनि मां ईरान जो बि घणो सामान सुञातो वियो। बयान वाक़िअ में आहे त हिन अफ़साने जो लिखंदड़ सामान ऐं माल जे मुहासिबे वक़्तु हाज़िर हो।
घणियूं चीज़ूं सफ़वी बादशाहनि जूं हुयूं से सुञातियूं वयूं। जांच खां पोइ ख़बर पई त कंधार जा अफ़गान जंहिं वक़्तु ईरान जा हाकिम हुआ उन्हनि उहे अणलभ शयूं ऐं सूखड़ियूं चौधारी विकिरो थे कयूं। गुलदस्ता नौर से बहार बि उन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे। बहितरीन ऐं नायाब शयूं हिननि कमीननि जे हथु लॻियूं त उहे हिंदुस्तान मुल्क जे हदुनि में आणे अधु क़ीमत में विकिणी थे छॾियाऊं। नादिर शाह बि मियां नूर मोहम्मद कल्होड़े जो कुतुब खानो ज़ोरीअ खणी वियो ऐं जंहिंजो पाण मरण घड़ीअ ताईं अफ़सोस कंदो रहियो। पंहिंजे किताब मंशूर वसियत में बि उन जो ज़िक्र कयो अथसि। ख़बर नाहे त हिन इल्मी ज़ख़ीरे जूं कहिड़ियूं शयूं पाणी लंघंदे गुम थियूं ऐं कहिड़ियूं ईरान पहुतियूं। उन रीति सिंध जा कुतुब खाना हर दौर में तबाह ऐं बर्बादु थिया आहिनि। अरगुननि 927 खां 962 हिजरी सिंध जे तख़्तगाह ठटे ऐं ॿियनि शहरनि खे जे इल्मी मर्कज़ हुआ लुटियो ऐं साड़ियो। सूमरनि तोड़े समन जे ज़ख़ीरे खे तबाह कयो वियो। तुरखाननि जे दौर में 962 हिजरी खां 1001 हिजरी में पुर्तगालियुनि जे हथां ऐं उन खां पोइ घरू लड़ायुनि ऐं हिंदुस्तान जे तैमूरियुनि ऐं तुरखाननि जी कशमकश सबबि ऐं जो कुझु अरगुननि ऐं तुरखाननि पाण सां इल्मी ज़ख़ीरो हरात ऐं बुखारा मां आंदो हो, अॻियुनि तबाहियुनि खां पोइ जो कुझु बचियो हो सो असांजे हथनि मां निकिरी वियो। उन खां पोइ मीरनि टालपुरनि जा 6 या 7 बहितरीन गॾु कयल कुतुब खाना अंग्रेज़नि जे वर चढ़िया या वरी उहे विलायत खणी विया। अॼु बि सिंध जे बहिराड़ियुनि जे ॻोठनि वाहणनि में जेके इल्मी मर्कज़ आहिनि फ़ारसीअ जो ज़ख़ीरो मौजूदु आहे, पर जीअं त उन इल्मी ज़ख़ीरे जी ॻोल्हा में दिलचस्पी न वरिती वई आहे उन करे उन मुतलिक़ पूरी ॼाण न मिली सघी आहे। कंहिं वक़्तु अहिड़े ज़ख़ीरे ताईं रसाई थिए त बेशक शाहनामे जा कई नायाब नुस्ख़ा मिली सघनि था। हिते शाहनामे जे चंद नुस्ख़नि जी लिस्ट जे थी जिन खे सरसरी तौरु ॾिठो वियो आहे। कराचीअ जे क़ौमी अजाइब घर जे कुझु नुस्ख़नि जो अहवालु। शुमारो 913 1957 एनएम शाहनामे जी आख़िरी अधु आहे। सफ़ात 196 किताबत जी तारीख़ 2 मुहर्रम 752 हिजरी ऐं कातिब मोहम्मद बिन अब्दुल करीम बिन मोहम्मद बिन अबुल हसन अल फ़कीरी तबरेज़ी पहिरीं अध जी ख़बर नथी पवे। कैफ़ियत हिन रीति आहे। हिन मकाले में ज़िक्र हेठि आयल कलमी नुस्ख़नि जो हिते मुख़्तसिर ज़िक्र कजे थो। तफ़सील सां दिलचस्पी रखंदड़ दोस्तनि खे ॾिसणु घुरिजे। दानिश नंबर 11 सरव 1366 हिजरी शीन स्वाद 82 खां 84 इस्लामाबाद मुतरजम। अलिफ अल्लाह अकबर अजनायाबे अमवाले नवाबे गुफ़रान पनाह अबी दाखिल आरियत खान शुद हरारा हसनुल्लाह बिन अबुल हसन अल मुखातिब बसफ़र ख़ान इबारत वस्ती वदेरा साहिब मोहम्मद उमर खानजियो अज दस्ते खुद दहश्त सदे बरजा तमाम अमवाल सरकार कुर्दा दीगरे जहमती के रफ्ताए दरशुमार नियारदा ता बागयत हेफदम जुलहज 1192 हिजरी। मालिका महर किताब शाहनामा मार्फत मौलवी मोहम्मद इलियास साहब बकीमत मुबलिक 50 रुपया खरीद नमूदा शदेदर 2 महरे बाला वो 2 पाई वो दरमियान आना दर हाशिया बैजी एने नौशाए नसिफ़ो दोम अज किताब शाहनामा अज गुफ्तार सुल्तान शहर फरदोसी अलैहिर्रमा। शुमारो 181 एनएम कातिब फ़कीर मीर अली मुशहदी तारीख़ 955 हिजरी। ही नुस्ख़ो असुल क़ौमी अजाइब घर जी मिल्कियत आहे लेकिन हिन वक़्तु आर्ज़ी तौरु लाहौर जे किले में आहे। शुमारो 1958 23 एनएम सिफ़ा 680 कातिब अली रज़ा कैपाए किताबत 20 रबियुल सानी 1077 हिजरी नुस्ख़ो मुकमिल आहे। शुमारो 881 1957 एनएम सिफ़ा 536 कनि जायुनि तां खुटल आहे। हिन नुस्ख़े में ॿिए कंहिं कातिब लिखियो आहे त ही अबुल कासिम फिरदोसी तूसीअ जो शाहनामो शहनशाह नूरुद्दीन जहांगीर बादशाह जे दौर में पूरो थियो। बकलम अब्दुल्ला कातिब शाही 1029 हिजरी। शुमारो 31 एनएम सिफ़ा 634 हिन नुस्ख़े ते ॿिए कंहिं साहिब लिखियो आहे त ही नुस्ख़ो माह रमज़ान सन 746 हिजरीअ में मुल्क ईरान जे शहर शिराज़ में कातिब अहमद ख़ान जे हथां लिखिजी पूरो थियो। शाहनामे ते ख़ान हिफ़्ज़ुल्लाह जी फरमाइश ते 200 रुपया ख़र्च थियो। शुमारो 126 1962 एनएम 513 सिफ़ा 53 तस्वीरूं। ही नुस्ख़ो घणो सींगारियल आहे। सैदुल्ला बख़्श शाह टंडे मोहम्मद ख़ान वारे जो ज़ख़ीरो
कंहिं वक़्तु हिते ज़बरदस्त इल्मी ख़ज़ानो हो, पर हाणे ज़माने जे दस्तबरदान ज़ख़ीरे खे बर्बादु करे छॾियो आहे। सैयद अल्लाह बख़्श शाह उन्हनि मां कुझु कलमी नुस्ख़ा पाण वटि महफ़ूज़ कया आहिनि। शाहनामे जो हिकु अणपूरो नुस्ख़ो वटसि मौजूदु आहे, मीरनि जो ज़ख़ीरो। हैदराबाद जे अमीरनि टालपुरनि जे बाक़ी बचियल इल्मी ज़ख़ीरे में कुझु किताब आहिनि। हीउ ज़ख़ीरो ख़ानदान जे पोयरनि डॉक्टर मीर नूर मोहम्मद ख़ान टालपुर उस्ताद शोबा रियाज़ी सिंध यूनिवर्सिटी वटि महफ़ूज़ आहे। हिन कुतुबखाने में बि शाहनामे जो हिकु नुस्ख़ो आहे जंहिंमें कुल सिफ़ा आहिनि, कुल 1111 सिफ़ा आहिनि। मीनाकारी ऐं नक्शनिगारीअ में बेमिसल आहे। उनजो वास्तो तैमूरी अहद सां आहे। गुमान आहे त हीउ नुस्ख़ो इस्फ़हान खां लुटिजी विकिरे लाइ हिते पहुतो, छो त मंझंदि हिकु जाइ ते दारुल सल्तनत इस्फ़हान चिटो लिखियलु आहे। अंजुमन तरक़ी उर्दू कराची। शुमारो काफ़े 255 सिफ़ा 1232। किताबत सन 11 हिजरी। शुमारो 3 काफ़े 256 सिफ़ा 474। मुंड ऐं पछाड़ी खुटल अथसि। घणो करे 12 सदी हिजरीअ जो नुस्ख़ो आहे। डॉक्टर हमीदा खोड़े जे ज़ख़ीरे में बि शाहनामे जो ख़त नस्तलीक में हिकु सिंगारियल नुस्ख़ो मौजूदु आहे। तारीख़ किताबत नामालूम हाशिया ऐं वाधारा तमामु तवील आहिनि ऐं हुन में कुझु फ़ारसी मसनवियूं बि शामिल आहिनि। जेकॾहिं को दोस्त मुहक़िक़ ऐं तारीख़ जो शागिर्दु वधीक मालूम करणु चाहे त हिन जो किताब जो मुतालियो करे सघे थो। एहसनुल्लाह ख़ान ज़फ़र ख़ान तख़ल्लुस एहसन वफ़ात 1073 हिजरी। पुटु मिर्ज़ा अबुल हसन तुर्बती वफ़ात 1042 हिजरी। शाइर साहिब जो सरपरस्त ऐं ममदू तोड़े ॿियनि शाइरनि जो मोहसिन दीवान जो साहिब ऐं कुझु मसनवियुनि जो मुसनिफ़। ॾिसो शहर कश्मीर सिफ़ो 26 खां 75 जुल्द 1 कराची 1967 ईस्वी। अफ़सोस जो डॉक्टर नूर मोहम्मद ख़ान टालपुर इटलीअ में 20 मई 1975 ईस्वीअ ते दिलि जे दौरे पवण करे गुज़ारे वियो, जंहिंजी वफ़ात जो राकिम खे दिली सदमो पहुतो आहे।